शमन अली मीराली। शमन अली वल्द लाल बख्श मीराली हिकु सिंधी रागी आहे जंहिंजा लॻभॻि 250 खां मथे म्यूज़िक एल्बम रिलीज़ थियल आहिनि ऐं 3000 जे लॻभॻि गाना ॻाए चुको आहे। खेसि सिंधी गीतनि जो शहनशाह सॾियो वेंदो आहे। हिन सिंधी ॿोली खां सवाइ उर्दू, बलोची, मारवाड़ी ॿोलियुनि में पिणु ॻायो आहे। हिन केतिरनि ई नामवर शाइरनि जीअं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमद, बुढ़ल फ़कीर, जानन जन समेत जदीद शाइरनि शेख अयाज़ सरकश, शमशेर हैदरी, निसार बुज़मी, ज़ख्मी चांडियो, ग़ुलाम क़ादिर घायल, ज़ुल्फ़कार मंगी ऐं ॿियनि जी शाइरी ॻाई आहे। संदसि केतिरा ई कलाम सिंध टीवी जे चैनल तां नशर थींदा रहनि था। शमन अली मीराली मुल्क जे कुंड कुड़च में थींदड़ प्रोग्राम खां अलावा दुबई, सऊदी अरब, इंडिया वग़ैरह में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। खेसि ख़िदमत एवज़ शाह लतीफ़ एवार्ड, कलंदर लाल शहबाज़ एवार्ड ऐं सचल सरमद एवार्ड खां सवाइ केतिरा ई मञता एवार्ड मिली चुका आहिनि। सिंध में संदसि ॿुधंदड़ जो चङो ख़ासो हल्को आहे। शमन अली मीराली जो जनमु 1 जनवरी 1971 ते शिकारपुर भरिसां हिकु नंढड़े ॻोठ में थियो, जेको नामवर बुज़ुर्ग ऐं शाइर बुढ़ल फ़कीर जे दरगाह खां अधु किलोमीटर फ़ासिले ते वाक़िअ आहे। शमन मीराली जो वालिद बि पंहिंजे वक़्त जो सुठो फ़नकार हो ऐं बुढ़ल फ़कीर दरगाह जो मुरीद हुजण सबबि दरगाह ते थींदड़ राग रंग जी महफ़िलुनि में हिसो वठंदो हो। शमन मीराली जी तइलीम मैट्रिक आहे। ग़ुर्बत सबबि वधीक पढ़ी न सघियो। खेसि नंढे हूंदे खां ई ॻाइण जो शौक़ु हूंदो हो। नंढपण में कोॾी कोॾी रांदि सां बेहदि लॻाउ हुअसि। हीउ पंहिंजे ॻोठ जो मशहूरु रांदीगर सम्झियो वेंदो हो, पर संदसि वालिद ऐं वॾे भाउ हिम्मत अली मीराली जे सोबत में फ़न जी दुनिया में पेर पाताईं। हिन फ़न जी शुरूआति बुढ़ल फ़कीर दरगाह ते थींदड़ राग रंग जी महफ़िलुनि सां कई। शमन मीराली शुरू में यकतारे ऐं चपड़ी ते ॻाईंदो हो। संदसि शुरूआती 2-4 कैसेटूं पिणु यकतारे चपड़ी ते रिकॉर्ड थियल आहिनि। शमन मीराली फ़न जी शुरूआती सिख्या पंहिंजे वालिद खां वरिती। बाद में उस्ताद ग़ुलाम हैदर मंगराड़ खां बाक़ाइदी राग सिखियो। संदसि 100 जी तइदाद में ऑडियो ऐं वीडियो कैसेटूं रिलीज़ थियल आहिनि।